नगर पार्कर जे मुख़्तलिफ़ रोडनि में कारूंजर जे क्रेश पत्थर जो इस्तेमाल जारी। इंतज़ामिया तहरुक न वरितो। सरियन मूजिबि पाकिस्तान पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ऐं प्रोफेशनल हाईवे डिवीज़न थर्ड डिपार्टमेंट जे ठहंदड़ रोडनि साकरे राणीपुर ढिंढोरो खां साकरो वीरो ॾे वेंदड़ रोड ते कारूंजर जो क्रेश पत्थर इस्तेमाल कयो पियो वञे। वाज़े रहे त सिंध हाई कोर्ट हैदराबाद डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं मादनियात खाते पारां कारूंजर जे कंहिं बि हिसे मां क्रेश पत्थर खणण जी मुकमल पाबंदी लॻियल आहे। जॾहिं त हुकूमत जे कंहिं बि ठहंदड़ रोड ते कारूंजर जो लोकल पत्थर इस्तेमाल नथो करे सघिजे, उन बावजूदि लाॻापियल खातनि जी मदद सां ॾींहुं राति कारूंजर जे मुख़्तलिफ़ हिसनि मां क्रेश पत्थर खोटे कढियो पियो वञे। कारूंजर सुजाग फोरम जे अॻवाननि अलाह रखियो खोसो ऐं मुस्तफ़ा दल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारूंजर जे 32 किलोमीटर इलाइक़े मां कंहिं बि क़िस्म जी खोटाई ऐं कटाई ते बंदिश आहे, पर एॾे हुकुम बावजूदि इहो गैरक़ानूनी कमु सरेआम जारी आहे। हुननि चयो त असां हिकु ॾींहुं अॻु साथियुनि सां गॾिजी पुलिस स्टेशन नंगर पार्कर वञी शिकायत दर्ज कराई आहे, पर हाई कोर्ट जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। हुननि एसएसपी थरपारकर खां मुतालबो कंदे चयो त हाई कोर्ट जे हुकुम ते अमल करायो वञे, ॿी सूरत में अदालत में तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कंदासीं।